अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज नाइट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज नाइट। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं हिंदुस्तान खां शुरूआत कयूं था। हिंदुस्तान में जिते भारतीय जनता पार्टी जो सरबराह नरेंद्र मोदी साहब टियों दफ़ो वज़ीर आज़म जो हलफ़ खणी चुको आहे। तोड़े जो हिन भेरे जेके चूंडूं थियूं उन्हनि चूंडुनि में संदसि पार्टी 63 सीटूं जेके आहिनि उहे घटि खयूं आहिनि ऐं जेका 2019 जे चूंडुनि में जेका उन्हनि 300 खां वधीक सीटूं खयूं हुयूं, हिन भेरे नरेंद्र मोदी साहब 272 सीटूं जेके हुकूमत लाइ ठाहिण लाइ खपनि पियूं उहे बि पूरियूं न करे सघियो। पर संदसि इत्तेहादियुनि जी सपोर्ट जे करे उहो हुकूमत वज़ीर आज़म त थी वियो, पर हिन भेरे जेके नतीजा आया आहिनि उहे बिल्कुलु ॿुधाइनि पिया त नरेंद्र मोदी खे तमामु वॾी शिकस्त आई आहे। न सिर्फ़ु नरेंद्र मोदी खे पंहिंजो इहो मजमूई तौर ते शिकस्त आई आहे, पर उन सॼे उनमें जेका जेको मुखालिफ़ जो इतिहाद हो राहुल गांधी यानी कांग्रेस जे सरबराह राहुल गांधी जी अॻुवाणी में, उन इतिहाद जेको आहे तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे ऐं 335 सीटुनि ते उहो पहुतो आहे। ऐं ख़ुदि कांग्रेस जूं जेके सीटूं आहिनि उहे पंहिंजो 99 सीटुनि ते कांग्रेस पहुती आहे, यानी डबल थी वई आहे जेका गुज़िरियल भेरे उनजी कारकर्दगी हुई उन जी भेट में हिन भेरे कांग्रेस जी सीटूं तमामु घणियूं वधियूं आहिनि। उन खां अलावा जेको आहे ममता बनर्जी बंगाल में पंहिंजो उन जूं सीटूं वधियूं आहिनि ऐं उत्तर प्रदेश में जेका समाजवादी पार्टी आहे उन जूं बि 37 सीटूं वधियूं आहिनि। त मजमूई तौर ते जेके बि मोदी मुखालिफ़ जेके इत्तेहादी आहिनि उन्हनि जे समूरनि पार्टियुनि खे पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजनि कॉन्स्टिट्यूंसीज़ मां वॾी फतह हासिल थी आहे। पर बहरहाल मोदी वज़ीर आज़म थी वियो टियों भेरो ऐं हिंदुस्तान जी तारीख़ में इहो एज़ाज़ सिर्फ़ु जेको आहे नेहरू हो, जवाहरलाल नेहरू खे हो जेको हाणे मोदी खे मिलियो आहे। पर छा संदसि जेका एजेंडा आहे, जेका हिंदुत्व जी एजेंडा हुई, जेका मज़हब जे बुनियाद ते नफ़रत जी एजेंडा हुई, उनखे हिन भेरे हिंदुस्तान जे माण्हुनि जेका आहे उनखे शिकस्त ॾिनी आहे। या संदसि जेका इक़्तिसादी जेके दावाऊं हुयूं त हुन हिंदुस्तान खे तमामु वधीक अमीर कयो आहे, उहा ग़लति हुई ऐं जंहिंजे करे माण्हुनि जेको आहे उनखे ॼण चओ त वाज़े कयो आहे त इहा जेके ॿाहिरां जेके मोदी जा जेके अंग अखर जी जेका रांदि आहे उन जी भेट में आम माण्हुनि जी ज़िंदगी ते को ख़ासि फ़र्क़ु न पियो आहे। कहिड़ो उहो सबबु आहे जंहिंजे करे मोदी खे एॾी वॾी शिकस्त खां नसीब थी आहे, उन ते गुफ़्तगू कंदासूं। रिवायत मुताबिक़ साईं सोहेल सांगी साहब ऐं एजाज़ अहमद साहब मुंहिंजा ॿई सीनियर साफ़ी आहिनि, हमारा तर्जुमेगार असां सां गॾु। सांगी साहब, कीअं था ॾिसो ही जेका हिन भेरे नतीजा आया, हालांकि 7 मरहलनि में जेका चूंड थी, पर एग्ज़िट पोल जेके हिकु ॾींहुं पहिरियां आया उन वक़्तु बि चयो पियो वियो मोदी जेको आहे उनखे तमामु वॾी पज़ीराई मिलण वारी आहे, पर जॾहिं नतीजा आया त उहे बिल्कुलु हैरान कुन हुआ। इहो त ॿिन्हिनि जेको अॻु में कयो पए, जेके सर्वे आया पे, पोल आया पे, उहो पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं पोलिंग जो आख़िरी 7हों मरहलो हलियो पए ओॾी महिल इहा आई हुई त हाणे जेको आहे सो हिनखे उहे सीटूं न मिली सघंदियूं जेके अॻु में हू हासिलु कंदो रहियो, पर बहरहाल हुकूमत हू ठाहे वियो। अच्छा, हिन में हिकु ॿ शयूं ॾाढियूं अहम आहिनि। हिकिड़ी शइ आहे त हिन में जेके जंहिंखे सॾिबो नंढियूं पार्टियूं, हुननि इलाही पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में गेन कयो आहे। अच्छा, कांग्रेस त गेन कयो ई आहे। अच्छा, हिन में ॿी जेका मतिलबु तव्हांजे लाइ बि जेका अफ़सोस जी ॻाल्हि हूंदी ऐं मुंहिंजे लाइ बि, उहा इहा आहे त उते जेका पाण वारनि कॉमरेडनि कम्यूनिस्टनि अॻे खां वधीक लूज़ कयो आहे। हालांकि उहे अॻे कंहिं ज़माने में ॿिनि सूबनि में, हिन में वेस्ट बंगाल में केरला में उन्हनि जूं हुकूमतूं बि रहियूं, पर बहरहाल हिन भेरे उहे लोकसभा पर इन सॼे में इन में जेको आहे सो घटि सीटूं अची सघियूं उन्हनि जूं। त हिकिड़े पासे इहो सॼो जेको वधंदड़ इहो जेको हिन जो मोदी जो नारो हुयो त हिंदू फस्ट, इहो हुयो, ऐं ॿिए पासे हुनजी इकानमी हुई, ऐं टे पासे जेको हुन माण्हुनि ते जेके पाबंदियूं विधियूं, ख़ासि तरह सां प्रेस ते तमामु सख़्तु पाबंदी आहे। मतिलबु त उन में पाकिस्तान जो त मुक़ाबिलो ई नथो करे सघिजे शायदि। त उन जे बावजूद बि मतिलबु त इहो थियो त इहो हिकिड़ी इंडिया मतिलबु लॻे थो त जेको इहो लॻो थिए त को सेक्युलर पॉलिटिक्स ऐं कांग्रेस वारी पॉलिटिक्स उहा उते ख़तमु थी वई आहे। त उन बदिरां हिन भेरे हुन वरी कर खयूं आहे ऐं ईंदड़ वक़्त में ॾिसिजे इन में कीअं थो थिए।
इहो त हुयो हुनजो इहो पासो त भई जेको हुन छाजे करे हारायो। ज़ाहिर आहे त जेको हुनजो एंटी मुस्लिम ऐं ॿिया जेके बि मज़हबी हुया फ़र्क़ा हुया उहा, या ख़ुदि जेके मतिलबु त शेड्यूल कास्ट या लो कास्ट वारा जेके हुया, या लोअर क्लास जेको हुयो, उन जे लाइ घटि शयूं हुयूं मोदी जे सॼे इन प्रोग्राम में। उनखे हिकिड़ो मिडिल क्लास जो जेको सॼो हुन पाण सां गॾु खयूं ऐं मिडिल क्लास खे ई पाण सां पंहिंजो सपोर्टर बणाई ऐं उन जे ई उन्हनि खे जेके मफ़ाद आहिनि या उन्हनि जी जेके नीड्स आहिनि उन्हनि खे उन पूरे करण जी कोशिशि कई। त हाणे हिन वक़्तु इहो कॉन्सेप्ट ॾिनो पियो वञे त इंडिया में पंहिंजे इन सब कंटिनेंट में बल्कि एशिया में वॾे में वॾो मिडिल क्लास एशिया में आहे, हिंदुस्तान में आहे। त उहा ॻाल्हि बि हिकिड़ी आहे ऐं उन खे ई अञा बि एड्रेस करणु चाहे थो। अच्छा एजाज अहमद साहब, आप किस तरह देखते हैं, जिस तरह हिंदुस्तान के बारे में सोहेल सांघी साहब ने अपनी बात की मोदी के इस नतायज के हवाले से, लेकिन क्या ये जो जिस तरह सोहेल सांघी साहब ने कहा कि वो जो इलाकाई जमातें हैं वो अपना ममता बनर्जी ने बंगाल से जीता है, वहां से समाजवादी पार्टी ने अपना उत्तर प्रदेश से जीता है और वहां पे जो है मोदी के इत्तेहादी हैं नीतीश कुमार, लेकिन वो जो है अपना बिहार से वो उनकी पकड़ मजबूत हुई है। इस तरह तामिलों के इलाकों से तामिल जीते हैं। तो ये हिंदुस्तान को जो जोड़ने की बात राहुल गांधी ने की थी, ये उसकी फतह है या हिंदुस्तान अब एक तीसरे डगर पे चला गया है? जो सेक्युलर हिंदुस्तान था, उसके बाद जो हिंदू हिंदुस्तान था, अब ये इलाकों में बंट गया है। आप किस तरह देखते हैं इसको? फैयाज साहब, मेरी नजर में पिछले 5 साल में दुनिया भर में जिस तरह का निजाम कायम था, जो एक अफरा तफरी मौजूद थी, जो एक इंसाफ पसंदी मौजूद थी, जैसे ट्रम्प की सोच जिसको कहते हैं, वो तकरीबन सारी दुनिया में एक तरह से मौजूद थी। अमेरिका को देख लें, बरतानिया को देख लें, भारत में वही थी, पाकिस्तान में भी थी, बांग्लादेश में भी थी। लेकिन अब मेरे नजदीक ये तब्दीली आ रही है और ये जो लड़ाई और इंसाफ पसंदी और तशद्दुद और तकसीम की जो सियासत है, मेरे ख्याल में ये सारी दुनिया में जो है अब इसका डाउनफॉल हो रहा है। भारत से उसका आगाज हुआ है और ये एक खुशाइन बात है कि भारत जैसे माशरे में जहाँ हिंदू इंसाफ पसंदी बहुत बढ़ रही थी और दुनिया ये समझ रही थी कि शायद अब मोदी के लिए 400 पार करना बहुत आसान होगा और भारत जो है वो मुकम्मल तौर पर एक हिंदू स्टेट बन जाएगा, वो नहीं हो सका। और मेरे नजदीक ये एक बड़ी खुशाइन बात है और ये मोदी हुकूमत जो आज वज़ीर-ए-आज़म मोदी बाकायदा वज़ीर-ए-आज़म बन जाएंगे, लेकिन मेरे नजदीक अब उनके ऊपर एक प्रेशर होगा और डिलीवर करने का भी प्रेशर होगा और जो अक़लियत है उनके तहफ़्फ़ुज़ का भी प्रेशर होगा। खासतौर पर जो मुस्लिम अक़लियत है, 30 करोड़ मुसलमान वहाँ रहते हैं, दीगर जो सिख हैं या ईसाई हैं, उनके हवाले से भी मोदी की जो इंसाफ पसंदाना पॉलिसी थी उसमें कमी आएगी। जी, जी मुखालफ़त, मुसलमाननि जी मुखालफ़त, उन खां पोइ जेको हुते तबक़ाती जेको हुयो, हिन भेरे ख़ुदि जेको आहे गुजरात जे अंदरि जेका पंहिंजो ख़ासि तरह जिते राम मंदिर जो मामलो आहे, उते जेको आहे हालांकि हिन वॾे एहतमाम सां फैज़ाबाद वारे इलाइक़े में जिते राम मंदिर जो इफ़्तिताह कयो, पर उते बि बीजेपी जो जेको जेके शिकस्त आई आहे उहा उते को हिकिड़ो जेके हेठी ज़ात जो माण्हू जेको आहे उहा फतह हासिल कई आहे। तव्हांजे ख़्याल में हिंदुस्तान जे अंदरि जेके तज़ाद उहे हिन नतीजनि मां सम्झे त उहे जेके मोदी जे करे जेको चयो पियो जो तज़ाद वधनि पिया, उहे घटि पिया थियनि या हिकिड़े ॿिए नए क़िस्म जे तज़ाद में रुख़ कयो आहे? फैज़ साहब, मुंहिंजे ख़्याल में तज़ादनि जी जेका आहे सा उहा शकिल बि बदिली आहे, उन्हनि जी जेको इंटेंसिटी आहे उन में बि थोरो फ़र्क़ु आयो आहे। असुल में कोशिश ॿ इंडिया में आहिनि। हिकिड़ी कोशिशि इहा आहे त इंडिया जी जेका इकानमी आहे उहा कंहिं तरीक़े सां मुकमिल तौर ते उन में जेके बि सूबा आहिनि, जेके बि क़ौमियतूं आहिनि, उन्हनि सभिनी खे पंहिंजे अंदरि हू हुनखे ॻंढे सघे, समोए सघे। ज़ाहिर जेको इंटीग्रेटेड इकानमी हूंदी आहे उहा इहा पूरी कोशिशि कंदी आहे। त हिकिड़े पासे इहो आहे त भई उन जे लाइ मतिलबु भरपूर तरीक़े सां अञा वधीक वॾी इकानमी ठहे जंहिंमें सभिनी खे हिसो मिले, त पोइ हिकिड़ी जेका यूनाइटेड जेका क़ौम जे तौर ते उहा रहे, मुल्क जे तौर ते रहे। ॿी जेका उनखे पर छाकाणि जो उहे सभु शयूं
मोदी हुकूमत ऐं मोदी जूं जेके बि इहो BJP जी पार्टी आहे उहा कंहिं बि तरीक़े सां इहे शयूं करे नथी सघे। इहो करे नथी सघे सिर्फ़ु इन लेवल ते न, बल्कि जेको पाण तबक़ाती हवाले सां चऊं था उन हवाले सां बि। तंहिंजे करे हुन जे लाइ इहो ज़रूरी आहे त हू उन लाइ ॿियो को हिकिड़ो नैरेटिव ॾे। ॿियो नैरेटिव इहो ई ॾिनो जेको हिंदुत्व जो हो, त भई छाकाणि हिंदू मेजॉरिटीअ में इन करे हुनखे इहो कजे, माना त उते जे हू हिंदू खे अञा वधीक हिंदू करण जी कोशिशि पियो करे, अञा वधीक हिंदू करण जी कोशिशि पियो करे, त इन में वरी बदकिस्मती इहा आहे त मिडिल क्लास जेको आहे सो उहो वधीक अट्रैक्ट थींदो आहे। अच्छा, मिडिल क्लास मोदी जी जेका इकानमी आहे, जेके इकनॉमिक पॉलिसीज़ आहिनि, उन में बि उनजी दिलचस्पी आहे। प्लस इहो जेको नारो आहे इहो बि उनखे सूट थो करे, ऐं जीअं मूं सवेल ॿुधाए त उहो हिकिड़े तइदाद में वॾो आहे। तंहिंजे करे हिन जे लाइ हिकिड़ो स्पेसिस थियनि था। पर छाकाणि जो हुन जेको हिकिड़ो मसइलो ॿियो बि थिए थो, उहो इहो थिए थो त जिते इहे जेके आहिनि मिडिल क्लास जा माण्हू त खणी इहा ॻाल्हि कनि था, पर उते जेको 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 तबक़ाती जेको निज़ाम आहे ख़ुदि हिंदू जो, जंहिंमें ब्राह्मण जेका आहे पंहिंजो पाण खे सुपीरियर सम्झे थो, ऐं जेके आहिनि शूदर जेके सम्झा वञनि था केतिरियूं ज़ातियूं, त उहो जेको कंट्राडिक्शन आहे उहो वधीक उभरियो आहे। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ वठी अची हिन मामले ते वधीक गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। वक़फ़े खां पहिरियों गुफ़्तगू हलंदड़ हुई हिंदुस्तान जी सूरत हाल ते, जिते नरेंद्र मोदी टियों भेरो वज़ीर आज़म जो हलफ़ खणी वरितो आहे, ऐं पर जेके नतीजा हिन इलेक्शन में आया आहिनि उहे नतीजा छा मोदी जी फतह आहे या शिकस्त आहे, उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई। साईं सोहेल सांगी साहब ऐं जनाब एजाज़ अहमद साहब सां गॾु आहिनि, मुल्क जा ॿई सीनियर सहाफ़ी ऐं नामारा तजनिगार। अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। सांगी साहब, वक़फ़े ते वञण खां पहिरियों मूं पिया चयो त जेको मिडिल क्लास जो मामिलो पंहिंजी जाइ ते, पर जेको उते गुफ़्तगू जेका हिन वक़्तु इन इलेक्शन में थी आहे, उते इहो चयो वियो त मोदी जी सरकार पंहिंजो अंबानीज़, टाटा ऐं बिरला वारनि खे जेको सरमाएदार तबिक़ो आहे उन खे वधीक रियायतूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त जेको आम ग़रीब जेको हिंदुस्तानी आहे उनजी ज़िंदगी ते हिन मईशत खे फ़ाइदा न ॾिना आहिनि। इहो इक़्तिसादी तरह ते हिकिड़ो सवाल हुयो जेको पंहिंजो राहुल गांधी जी सरवाई में मुखालिफ़ धुर जे इतिहाद जेको आहे उहो सवाल उथारियो, जंहिं ते शदीद तनक़ीद कई मोदी जे इक़्तिसादी मामलनि ते। ॿियो जेको ॻाल्हि थी आहे, जीअं पंहिंजो समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश में खटे आई आहे, या फैज़ाबाद जी सीट जेका आहे वाजपेयी हाराई आहे उनजे माण्हू, ऐं उते जेको आहे हिकिड़ी लो कास्ट जो हिंदू आयो आहे, त उते ॿियो तज़ाद इहो आहे त उते जेका आहे जेको हिंदू जेको सिस्टम जेको कास्ट सिस्टम आहे उनमें जेको ब्राह्मण राज जे ख़िलाफ़ हिकिड़ो रद्द अमल आयो आहे, छाकाणि त जॾहिं मज़हबी पंहिंजो आइडियोलॉजी इम्प्लीमेंट थींदी आहे, हिंदू आइडियोलॉजी इम्प्लीमेंट थींदी आहे, त उते ब्राह्मण जी सुपीरियरिटी खे क़बूल करणो पवंदो आहे, जेका लो कास्ट हिंदू जेके आहिनि उहे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। टियों जेकी ॻाल्हि तव्हां शुरू में कई त उहे इलाक़ाई पार्टियूं जेके आहिनि उहे वधीक मज़बूत थियूं आहिनि, ऐं उनमें जेको आहे असांखे बंगाल खां वठी बिहार खां वठी उत्तर प्रदेश खां वठी महाराष्ट्र ताईं असांखे नज़र अचे पई। त तव्हांजे ख़्याल में इहे जेके टे तज़ाद आहिनि, हाणे मोदी जॾहिं एॾी कमज़ोर पोज़ीशन में आहे त हिन वक़्तु हुनखे बहसियत वज़ीर आज़म जे उनखे कहिड़ा चैलेंजिस हूंदा? हा, उन में हिकिड़ो त इन शइ खे जेके हुन पहिरीं पॉलिसी हलाई पई ही उन ते बरक़रार रहंदो, छाकाणि जो हुनजी जेका कॉन्स्टिट्यूंसी जंहिंखे हू मञे थो उन खे इहे शयूं ही अपील कनि थियूं। इन करे जेको हिकिड़ो मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास वग़ैरह वग़ैरह, या जेको मिडिल क्लास जे उन रस्ते ते आहे उन जे लाइ इकानमी जेका आहे बिल्कुलु ही तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि चई, त उते जेको वॾो सरमाएदार आहे, वॾो बिग कैपिटल, उहो जेको आहे सो उहो मोदी सां गॾु बीठो आहे। उते जेके कारपोरेट सेक्टर सॼो आहे उहो मोदी सां गॾु बीठो आहे। बल्कि इहे बि ख़बरूं जेके आहिनि से कुझु थींदियूं रहियूं आहिनि त उन कारपोरेट सेक्टर कहिड़े तरीक़े सां मीडिया खे कंट्रोल करण में हुनजी मदद कई, ऐं ख़ुदि इहो बि त जिते पोइ ज़रूरत पई उते हुन मीडिया खे ख़रीद कयो, मीडिया जे इदारनि खे ख़रीद कयो, मीडिया जे इदारनि में शेयर होल्डिंग कराई। मतिलबु कारपोरेट सेक्टर त इन हद ताईं बीठल आहे। गोदी मीडिया चवंदा न, गोदी मीडिया जो टर्म इस्तेमालु थी। हा। ऐं ॿियो जेको हुन में माना मोदी जी गोद में वेठल
उनखे गोदी मीडिया चवनि था। हा गोदी मीडिया त ही हिकिड़ो ज़ाहिर आहे उहो बि थियो। ॿियो जेको थियो उहो इहो थियो त हिन ख़ुदि मतिलबु त जेको ॿाहिरियां मुल्क हुया, ॿाहिरिनि मुल्कनि जी जेको सीड़पकारी हुई उन खे हिन रस्तो ॾिनो, वधायो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त जेका दिल्ली में इहा जेका G20 वारी जेका थी कॉन्फ्रेंस, उन में माण्हू आया, सॼी जेका डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, डेवलप्ड वर्ल्ड आहे, उहे माण्हू आया। ऐं उन सां गॾोगॾु मतिलबु त ख़ुदि जेके असांजे जेके मुस्लिम वर्ल्ड आहे उन में हीअ जेके असांजे गल्फ जूं रियासतूं आहिनि या सऊदी अरेबिया आहे, इन जे लाइ बि हिकिड़ो हुन पाण वटि स्पेस कढी उन्हनि खे बि हुते सीड़पकारी जा मौक़ा ॾिना। त हिन जो सॼो कॉन्सेप्ट कुझु इन तरह सां आहे त उहे अचनि ऐं उहे हुते जेके हिंदुस्तान त सभु उन वक़्तु हुयो जॾहिं मोदी जेको आहे 300 खां वधीक सीटूं बीजेपी जूं पंहिंजूं हुयूं, तॾहिं हुनखे जेका दिलि में आयो पिए उहो कई पिए। पर हाणे त हुनखे बिहार जे चीफ मिनिस्टर नीतीश कुमार जे सहारे ऐं तामलनि जे सहारे जेको आहे हुनजी हुकूमत हलंदी। अहिड़ी सूरत में ॾिसो हू हिकिड़ो ॿियो फैक्टर आहे न, उहो त हुन ते पाण अचूं था। त हीअ फैक्टर इहो आहे त हीअ मतिलबु त उतां खां जेको बि वर्ल्ड कैपिटलिस्ट आहे उन खे जेको इंडियन कैपिटलिज़म आहे, कैपिटलिस्ट आहे, इन्हनि ॿिन्ही सां उहो गॾे थो। ऐं उनखां पोइ हुननि जो इहो आहे त भई इहो हेठि हिननि जी जेको बि डेवलपमेंट आहे उहा टिकल डाउन थींदी। मतिलबु त हिन जो इहो चवणु आहे त आउं जेको आहे हिन इकानमी खे दुनिया जी जेका 3rd वॾी इकानमी मतिलबु ठाहे वञा, उन सॼी जेको नारो बि ॾिए थो। ऐं गुज़िरियल भेरे उन में उन कंहिं हद ताईं मतिलबु त कुझु जेके आहिनि से अॻुभराई बि थी आहे। हाणे जेका तव्हां ॻाल्हि था कयो उहा बिल्कुलु उहा पॉलिटिकल ॻाल्हि आहे। उहा पॉलिटिकल ॻाल्हि ईअं आहे त जीअं हिते मतिलबु त हिन भेरे जेके बि हिन सां गॾु इतिहाद में 2 मेजर पार्टियुनि जंहिंमें हिकिड़े जी जेका आहे 16 सीटूं आहिनि, ॿिए जूं 12 सीटूं आहिनि, त हू चाहींदा त इक़्तिदार में असीं वधीक हिसो वठूं। ऐं बिल्कुलु हीअ बि इहो चाहींदो त उते कंहिं न कंहिं तरीक़े सां, ज़रूरत इंडिया में त अहिड़े क़िस्म सां हार्स ट्रेडिंग न थींदी आहे जी पाण वटि थींदी रही आहे, पर पोइ बि थींदी। उन खे अहिड़े तरीक़े सां हू पाण सां शयूं कुझु मिलाइण जी कोशिशि कंदो। पर हुन ते इहो मुसलसिल दॿाउ रहंदो। इन्हनि जेके ख़ुदि हिन जा जेके इतिहादी आहिनि उहे बि कुझु शयूं हिननि खे करणु कोन ॾींदा, छाकाणि जो उन्हनि खे रुॻो मोदी जी हुकूमत न, बल्कि पंहिंजूं हुकूमतूं, पंहिंजूं सीटूं बचाइणियूं आहिनि। न सिर्फ़ु बचाइण बल्कि उहे उन्हनि खे अॻिते अञा वठी वञिणो आहे। अच्छा एजाज अहमद साहब, आप किस तरह देखते हैं ये अब जो मोदी का जो ग्लोबल जो उसका, जिसको अभी सांगी साहब बता रहे थे कि उसने जो है अपना G20 के और शंघाई कोऑपरेशन के अंदर, और उसने जो है मिडिल ईस्ट के अंदर और अमेरिका के साथ और यूरोप के साथ जो अपना वो की अपने ताल्लुकात को जिस तरह मेंटेन किया, क्या अब भी वो उस तरह अपनी उस अपना कॉन्फिडेंस के साथ दुनिया से बातचीत कर सकेगा, या ये इन नताज को दुनिया किस तरह देखेगी कि ये तो डिक्लाइन के बिल्कुल वाज़े इशारे हैं? तो क्या मोदी और हिंदुस्तान का जो स्ट्रेचर है ताल्लुकात के हवाले से ग्लोबल पॉलिटिक्स के अंदर मुख्तलिफ मुल्कों के साथ, उसको क्या इम्पैक्ट पड़ेगा इन नताज से? देखिए, ये जो इंटरनेशनल इनिशिएटिव होते हैं, जैसे G20 कॉन्फ्रेंस थी या कश्मीर में इन्वेस्टमेंट की बात थी, ये जो बदलते हुए हालात होते हैं वो उसके तनाजुर में होती हैं ज्यादातर चीजें। उसके बाद हमने ये देखा है कि उस वक्त हालात और थे, अब हालात और हैं। अब आप ये देखिए ना कि इस वक्त दुनिया में क्या चल रहा है। इस वक्त एक जानिब दुनिया जो है वो रूसिया और यूक्रेन की जंग चल रही है, दूसरी जानिब इस्राएली जारी है गजा पर। अब ये जो हालात हैं, ये जाहिर सी बात है इसने दुनिया के जज्बात को तकसीम किया है। और दुनिया यकीनी तौर पर ये भी देखेगी, जब भारत में वो मोदी के साथ जाने की कोशिश करेगी तो वो ये देखेगी कि उसका खास तौर पर जो मुस्लिम वोटर है, मुस्लिम वोटर अमेरिका में भी रोल प्ले करता है और अमेरिका में इलेक्शनरिंग शुरू हो चुकी है। मुस्लिम वोटर यूरोप में भी रोल प्ले करता है, मुस्लिम वोटर अरब वर्ल्ड पूरी मौजूद है, पाकिस्तान है, बांग्लादेश है, यहाँ मुस्लिम वोटर के जज्बात क्या हैं। तो ये सारी चीजें जरा देखने वाली होंगी। लेकिन दूसरी बात यह है
कि जैसे अभी सुहेल साहब भी बात कर रहे थे, ये अंदरूनी जो नतायज हैं जिस तरह मोदी ने लूज की है, मतलब उत्तर प्रदेश लूज कर दिया, तमिलनाडु लूज कर दिया, फैजाबाद की आप मिसाल दे रहे थे, अयोध्या की, अयोध्या में बीजेपी हार गई, तो उसके नतीजे में मोदी पर अंदरूनी दबाव जरूर आएगा। और वो जो एस्टेब्लिशमेंट के अंदर वो जो बात की थी राहुल गांधी ने कि हमने अदलिया के एक हिस्से और बात की एस्टेब्लिशमेंट के साथ भी इलेक्शन लड़ा, तो वो अब इन तमाम तर कोशिशों के बावजूद चूंकि मोदी को वो अक्सरियत नहीं मिल सकी और मोदी को सादा अक्सरियत भी नहीं मिल सकी, वो हुकूमत बनाने के लिए अपनी इत्तेहादी जमातों की जानिब देख रहे हैं। तो इसलिए अब मेरा नहीं ख्याल कि मोदी वो इंतहा पसंदाना पॉलिसियां जो है वो कंटिन्यू कर सकेंगे, लेकिन ये कॉन्ट्रेरी भी हो सकता है, क्योंकि जब बात तख्त या तख्ता पर आती है और जिस तरह की बीजेपी की अप्रोच है, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ की वो आउटशूट है, आरएसएस जो है वो उसकी कुछ सीटें भी मौजूद हैं, तो उस प्रेशर में मोदी एक मजीद इंतहा पर भी जा सकते हैं। लेकिन जब वो मजीद इंतहा पर जाएंगे तो जो भारत के आलमी मफादात हैं उनको नुकसान पहुंचेगा, क्योंकि दुनिया अब इंतहा पसंदी के नजरियात को कबूल करने पर तैयार नहीं है। तो ये बड़ा एक फैक्टर है, लेकिन ये सब चीजें आगे देखने वाली होंगी, क्योंकि मोदी में बहरहाल एक हैरान कर देने वाली सलाहियत भी मौजूद है। वो अचानक किसी वक्त, जैसे उन्होंने काबुल गए थे तो उन्होंने पहले ये तय कर लिया था कि वो नाश्ता काबुल में करेंगे, दोपहर का खाना पाकिस्तान में खाएंगे और रात का खाना भारत में खाएंगे, तो उन्होंने नवाज शरीफ को फोन किया कि मैं आना चाहता हूँ। ये एक हैरान कुन मूव थी। ऐसी कोई हैरान कुन मूव फिर उनके साथ उनकी तरफ से सामने आ सकती है, लेकिन ये तमाम हालात हमें कम से कम अगले 100 दिन ये देखना होगा कि मोदी की डायरेक्शन क्या है, क्योंकि 100 दिन के अंदर अंदर ही डायरेक्शन तय होनी है। उससे पहले इस पर कुछ कहना जरा मेरे ख्याल में कबल वक्त होगा। अच्छा सांगी साहब, आज उन जेका पंहिंजो हलफ़ बरदारी जी तकरीब थी आहे, उनमें हसीना वाजिद साहिबा बि आई आहे, उनखां अलावा जेको आहे श्रीलंका जी प्रेसिडेंट जेको आहे उन जी बि शिरकत हुई, मालदीव ऐं ॿियनि मुल्कनि जेका आहे पंहिंजो सार्क जे मुल्कनि जा सवाइ पाकिस्तान जे सार्क मुल्कनि जी शिरकत थी आहे। त मोदी जो जेको इहो हुयो त पंहिंजो हिन ख़िते में पाकिस्तान खे अकेलो कजे, अॼु बि जेको हुनजी जेका हलफ़ बरदारी तकरीब थी आहे उनमें तो इहो ई हुन मैसेज ॾिनो आहे त हिन वक़्त ताईं उहो उन हवाले सां उन ते ई कार फरमा आहे। तव्हांजे ख़्याल में ही जेका पंहिंजो एजाज़ अहमद साहब ॻाल्हि कई त ही हाणे उहा साॻी झंडा उहे हलाए कोन सघंदो, छाकाणि त हाणे दुनिया उनखे उन नज़र सां ॾिसंदी कोन, ऐं दुनिया उनजी हाणे जेको दुनिया वटि उनजो मापो हुयो, जेको 19 जी इलेक्शन जा नतीजा हुया ऐं हाणे जेके 24 जे इलेक्शन जा नतीजा आहिनि उहे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। इहा आहे त पाण वटि जेका बि सिचुएशन इंडिया में जेका थी उन खे असां थोरो ईअं बि ॾिसूं न त पहिरियों दफ़ो जेको आहे सो हुनखे पहिरियों दफ़ो इंडिया 2014 खां पोइ उते ॾाढी मज़ेदार ॻाल्हि, लीडर ऑफ ऑपोज़िशन हो ई कोन पियो, छाकाणि जो उते इंडिया जे कानून मुताबिक़ इहो ज़रूरी आहे त 10% सीटूं खणण वारो जेको आहे उहो जेका पार्टी हूंदी हुनखे लीडर ऑफ द अपोज़िशन कयो वेंदो। त हिन वक़्तु हाणे कांग्रेस 99 सीटूं खयूं आहिनि, तंहिंजे नतीजे में हुनखे हिकिड़ो अपोज़िशन लीडर हूंदो। मतिलबु पार्लियामेंट जे अंदरि जेको फॉर्मली अपोज़िशन हूंदी आहे उहा बिल्कुलु उनखे जीअं फेस कंदी आहे हिन वक़्तु, छाकाणि जो जेको मोदी जी मुखालिफ़ रुगो कांग्रेस ई कोन्हे, ॿियूं बि इलाही सारियूं पार्टियूं, त हीअ जेका आहे त इहा शइ इलाही मैटर कंदी। इहा शइ बिल्कुलु एजाज़ जेको चइबो दुनिया सॼी तब्दील थी वई आहे, त उन तब्दीली जो हिकिड़ो थोरो जेको उहो झूठो आहे उहो एॾां को वियो आहे ऐं उन जे नतीजे में सभु कुझु इहो थियो आहे। त आउं सम्झां थो त हीअ शइ मैटर कंदी। इहा शइ मोदी खे जेका हुनजो जेके इत्तेहादी पार्टियूं उन्हनि जो दॿाउ प्लस इहो जहिड़े क़िस्म जो विरायल मैंडेट थियो आहे उहो, टियों जेको इहो जेको फैक्टर ईंदो त अपोज़िशन जेका आहे उहा ऐवान में बाक़ाइदा मौजूदु हूंदी ऐं हुनखे जंहिंखे चइबो आहे त उनजो मुक़ाबिलो कंदी, जहिड़ो कंदी ऐं उन ते एतिराज़ उथारींदी। त इहो जेको थींदो जेको 2014 खां मिस हो, तव्हां अंदाज़ो कयो हिकिड़ो ज़रे घटि 10 सालनि जो अरसो आहे, उन में सॼी इहा सूरत हाल थी पई ऐं नतीजो इहो पियो थियो
त इहो मोदी जेको आहे सो छत्र बेमुहार वांगुरु हलियो पए न, उहे शयूं कयूं पए न। पर हिनमें हिकिड़ो ॿियो फैक्टर बि आहे न जेको पाण गुफ़्तगू में त सॼी दुनिया तजियनि में इहो कंदी रही त जेको आहे हिकिड़ी राइट विंग जी पॉपुलिस्ट वेव आई, जंहिंमें ट्रंप खां वठी PTI जे सरबराह इमरान ख़ान खां वठी जेको आहे ब्रेग्ज़िट खां पोइ उते जेको आहे कंज़र्वेटिव पार्टी जी हुकूमत खां वठी मोदी जी सरकार ठहण ताईं इहो हिकिड़ी वेव जेका आहे उन कंज़र्वेटिव जी वेव जेका हुई उहा चयो पियो पॉपुलिस्ट कंज़र्वेटिव वेव हुई। पर हाणे असां ॾिसूं था त दुनिया में उहे तब्दीलियूं अचनि पियूं। हुते जेका आहे लेबर पार्टी जा चांसिस पंहिंजो बर्तानिया जे अंदरि ॿुधाया पिया वञनि। बाइडन जेका आहे उहा जेका ट्रंप खे शिकस्त ॾिनी। असां वटि बि जेका आहे हिन भेरे जेके नतीजा आया उनमें जेका बि फॉर्म 45 47 जूं ॻाल्हियूं पंहिंजे हथ हुजनि, पर पीपुल्स पार्टी जहिड़े नमूने सां पंहिंजो स्पेस वधीक वधायो आहे। उनखां अलावा जेको आहे ॿिया इन तरह जा शयूं त छा हिंदुस्तान जी इन तब्दीली खे बि आलमी सतह ते जेको इहो उहो सॼो फिनोमिना रिवर्स थींदे नज़र अचे पियो, या ख़ुदि मैक्सिको जे अंदरि हिकिड़ी पहिरियों दफ़ो तारीख़ में हिकिड़ी औरत जेका आहे उतां जी जेका आहे सरबराह हुकूमत जी बणी आहे शीन बाम साहिबा, त उहा आहे बि सोशलिस्ट पंहिंजो उनजी, पर अॻे बि उनजी पार्टी जी हुकूमत हुई। त इहो छा राइट विंग जी कंज़र्वेटिव जेका पॉपुलिस्ट वेव हुई हाणे उहा रिवर्स पई थिए आलमी सतह ते? सांगी साहब, सतह ते रिवर्स थियण वारे मामले खे त अञा मुंहिंजे ख़्याल में कुझु ॿिया सबूत अचणा ईंदा, तंहिंखां पोइ चई सघिजे थो। पर इहो आहे त जेका राइट विंग जी उहा हुई इहा जेका आहे सा इहा डिक्लाइन ॾे वञे पई, ऐं नई सूरत हाल कहिड़ी थिए उन खां अॻु में हिकिड़ो वॾो झेड़ो थियो। नई सूरत हाल ते बि गुफ़्तगू कयूं था ऐं उनखां पोइ वक़फ़ो शामिल कयूं था प्रोग्राम में। नाज़रीन, वक़फ़े खां पोइ मोटी अची असां गुफ़्तगू अॻिते वधंदासीं। उन सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई हिंदुस्तान जी सूरत हाल ते। हाणे असां पाकिस्तान जे सभ खां वॾे सूबे पंजाब जे बारे में ॻाल्हायूं था, जिते डिफेमेशन लॉ जेको आहे उहो आख़िरकार जेको आहे केयरटेकर जेको आहे गवर्नर सही करे उहो कानून खे पास थी वियो आहे, ऐं उनखां पर उहो जेको आहे साॻियो वक़्तु लाहौर हाई कोर्ट जे अंदरि चैलेंज बि थी वियो आहे। इहो जेको कानून आहे इन जी ज़रूरत छो पेश आई, ऐं इहो जेका आहे पूरे मुल्क जूं जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उहे उन लॉ खे जेको आहे ड्रेकोनियन लॉ पिया चवनि ऐं हिकिड़ो ख़ौफ़नाक कानून पिया चवनि। छो आख़िर PMLN जेका आहे इन तरह जे कानून साज़ी ॾे वञे पई, ऐं ख़ुदि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बारे में बि रिज़र्वेशन जो इज़हार कयो। पंहिंजो लाहौर प्रेस क्लब जे सदर पंहिंजे बयान में चयो त पीपुल्स पार्टी खे जे गवर्नर खे इहो जेको आहे इन पोज़ीशन में जेका मोकिलियल जेका कानून जी सबरी हुई उहा न छॾणु घुरिजे हा। उनखे जेको हुन चयो हुयो त उहो वापसि मोकिलींदो, हू असेंबली खे वापसि मोकिले हा पंहिंजे वञण खां अॻे, छाकाणि त गवर्नर साहब ॿाहिरि वियो आहे पंजाब जो। तंहिंजे करे जेको स्पीकर आहे मलिक अहमद ख़ान, उन्हीं के जेका चार्ज मिली है और उन्हीं की सही से ये कानून बढ़िया है। एजाज अहमद साहब, आप किस तरह देखते हैं इस्लामाबाद के अंदर इस कानून के हवाले से हमारी PFUJ और दूसरे सहाफती हल्के क्या कह रहे हैं? जी भैया साहब, देखिए ना, एक तो मैं इस बात के खिलाफ हूँ जाती तौर पर कि आप और पंजाब में जो सियासी जमातें हैं उनका नजरिया ये है कि एक चीज खराब होती है तो आप उसके पैरेलल दूसरी खड़ी कर दो। शहबाज शरीफ वज़ीर आला थे, तालीमी निज़ाम ठीक नहीं था, उन्होंने कहा दानिश स्कूल खड़े कर दो। अब डेफेमेशन लॉज मौजूद हैं इस मुल्क में, 70 साल से मौजूद है। आप उन कवानीन में इस्लाह ले आते, आप अपने अदालती निज़ाम में इस्लाह लेकर आए ताकि उन कवानीन पर अमल दरामद हो सके। अब आप मुझे बताइए ना, नए कवानीन हमने बहुत देखे हैं। दहशतगर्दी के हवाले से हमने ज़्यादा दहशतगर्दी की अदालतें कायम की, क्या दहशतगर्दी खत्म हो गई? हमने वन डिश पार्टी मुतारिफ कराई शादियों में, एक डिश मुतारिफ कराने के लिए। क्या अब शादियों में एक डिश होती है? पाकिस्तान में लॉलेसनेस जो है वो हमारा बिहेवियर है, नेशनल बिहेवियर है, नेशनल हैबिट है हमारी। अब आप उसमें एक नया कानून ले आए हैं जिसमें आप जरा सी बात पर उठाकर लोगों को अंदर कर देंगे, वो एक मसला है। लेकिन जो मेरे नजदीक जो इसमें एक और संजीदा इशू है वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी का अपना एटीट्यूड है। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशा इंसानी हुकूक की बात करती है, मजदूर हुकूक की बात करती है। अच्छा, ये बात भी ठीक है कि वो इत्यादि है, इत्यादि के हवाले से बड़े कंस्ट्रेंट हैं, लेकिन आप एक बहुत सीधी पोजीशन लेकर आए थे। पीपुल्स पार्टी इत्यादि तो कैसी हुकूमत बनी है? ना फेडरल गवर्नमेंट के अंदर है ना पंजाब गवर्नमेंट के अंदर है। चलो अगर मान भी लें कि बलूचिस्तान के अंदर वो अपना कोalition में PMLN और पीपुल्स पार्टी हिस्सेदार हैं।
नहीं, देखिए देखिए ना, पंजाब में गवर्नर बिल को रोक सकते थे ना, बिल को वापस भेज सकते थे, गवर्नर पंजाब छुट्टी चले गए। ये एक सवाल उठ रहा है। ये बात ठीक है कि उनकी अपनी कंस्ट्रेंट है इत्यादि के तौर पर, लेकिन कुछ चीजें ऐसी होती है जिन पर सियासी क्लास को ये सोचना चाहिए कि वो कर क्या रहे हैं। अब बुनियादी जिम्मेदारी तो नून लीग की है, इसमें कोई शक नहीं है। पीपल्स पार्टी ने इसकी मुखालफत की, ये एक अच्छी बात है, और इस मुखालफत को आगे जाकर मैं देखता हूँ कि जब अदालतों में मामला आएंगे तो ये पीपल्स पार्टी उन लोगों के साथ खड़ी होगी जो इस कानून की मुखालफत कर रहे हैं। लेकिन बुनियादी बात यही है कि आप मौजूदा कवानीन में इस्लाह ले आए, आप अपने अदालती निज़ाम में इस्लाह ले आए, लोगों के रवैयों को बेहतर करने के लिए आप माशरे में एक तहरीक चलाएं। आप उसके बजाय डंडा पकड़ के आ जाते हैं। ये डंडा पकड़ जो पॉलिसी है ना मुस्लिम लीग नून की है पंजाब में खास तौर पर, और इससे पहले पीटीआई की भी रही है, ये कभी भी नताइज नहीं दे सकती। अच्छा सांगी साहब, तव्हां कीअं था ॾिसो पंहिंजो इहा जेका PMLN जी मूव जे पुठियां आख़िर सबब छा तव्हांखे नज़र अचे थो? ऐं इन तरह सां इनमें मतिलबु आहे त हिकिड़ो जेको उन मतिलबु त इहो थो निकिरे त भई जेका PMLN आहे उहो पंहिंजे सूबे जे अंदरि ओहिड़े नमूने सां मज़बूती सां जेको पॉलिटिकल शयूं उन खे हैंडल न पई करे सघे। जेका बि उते सियासी मुखालफ़त आहे, जेको मुंहिंजे ख़िलाफ़ु आवाज़ु उथे थो, उन खे उहो हैंडल न पई करे सघे, पॉलिटिकली हैंडल न पई करे सघे। पॉलिटिकली हैंडल न पई करे सघे त हुनखे इंतिज़ामी तौर ते हैंडल करणु चाहे थी। उन लाइ जेको आहे सो हिन कानून जो सहारो वरितो आहे। हालांकि जीअं एजाज़ साहिबु चयो पिए त उन मुताबिक़ मतिलबु त पुराणा कानून उन्हनि जे तहत बि करे सघिजे थो। पोइ ठीकु आहे, फ़िलहालु त केस पिया हलंदा, उनखां पोइ ॾिठो वेंदो जीअं अॻे थींदो आहे त उन में थी पियो सघे। पर हिन खे इहो त न अञा वधीक असीं ख़राबु कानून ठाहींदासीं। इन ते इहो हालांकि सहाफ़ियुनि सभिनी मुखालफ़त कई आहे, बल्कि इन में मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधाए पिए त इन में के लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंमें जेकॾहिं तव्हां जेको कार्टून ठाहियो था उहो बि उन दायरे में अची सघे थो, ऐं उन में जेको आहे सो इहो जो कैरिकेचर ठाहे थो उहो बि उन दायरे में अची सघे थो। पोइ त मतिलबु त इहो थियो तव्हां कंहिं बि क़िस्म जो हिकिड़ो जंहिंखे पाण चइबो आहे न त हिकिड़ो चर्चो भोग जीअं पाण चवंदा आहियूं, हीअ त जेके कार्टून इहे त चर्चा भोग आहिनि न, सियासी चर्चा भोग आहिनि न, जेके तव्हां उनखे पेंट था कयो त उहो बि तव्हां नथा करे सघो। त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि अञा वधीक जेको आहे इन ॻाल्हि खे ख़राबु कंदियूं। पीपुल्स पार्टी बिल्कुलु गवर्नर खे इहो वापसि करे छॾणु खपे आहे, त उन सां पीपुल्स पार्टी उहा पोज़ीशन जेका हू चवे थी, जेको हुनजे लीडरनि बि चयो त असीं हिन जे हक़ में न आहियूं, त उहा वधीक मज़बूत थिए हा। अच्छा, हाणे पंहिंजो इहे त ॻाल्हि सही आहे त इहो कानून जेको आयो आहे उन कानून जा जेके इम्पैक्ट पवनि था, उहो इम्पैक्ट इहो आहे त इहो ख़ुदि जेको आहे PTI खे उनजो तमामु घणो फ़ाइदो पवंदो, छाकाणि त PMLN ॼण चओ त हुनखे हिकिड़ो उनजो जेको नैरेटिव आहे उन्हनि खे ॾेई छॾियो आहे त हू जेको आहे हिन ते उहो करे न पंहिंजो, छाकाणि त PTI पाण इन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे त उहे इन कानून खे चैलेंज करण लाइ उहे बि धुर थींदा। त हाणे मतिलबु आहे जेको PTI जे दौर में जेके सहाफ़ी तंज़ीमूं ऐं सहाफ़ी जेके अताब में हुया ऐं जेका उन्हनि जे PTI उन्हनि जे विच में जेको डिस्टेंस हुयो, हाणे ॼण चओ त PMLN उन्हनि खे धिके सहाफ़ियुनि खे PTI जे कोर्ट में उछले छॾियो आहे त भई असां तव्हांखे धिकूं था, ऐं नतीजे तौर ते PTI ऐं सहाफ़ी मुल्क जा जेके आहिनि सहाफ़ी तंज़ीमूं जेके आहिनि उहे गॾिजी जेकॾहिं कोर्ट में बीहनि थियूं त ख़ुदि जेका आहे इहो हिकिड़ो मैसेजिंग जेका थींदी उहा मुल्क जे अंदरि मुल्क खां ॿाहिरि जेका मैसेजिंग थींदी उहा अॻे ई जेको आहे जेका PTI जेके एफर्ट वठे पई हिन मौजूदा सेटअप खे जहिड़े नमूने सां हू पंहिंजो पेश पई करे दुनिया वटि, ऐं जहिड़े नमूने सां दुनिया वरी उनखे पंहिंजो उनखे ॾिसे पई, उनजी सपोर्ट जेका करे पई, त उनमें मुंहिंजे ख़्याल में त इहो PMLN तमामु वॾो रिस्की कमु कयो आहे, ॾाढो पंहिंजो जेको जंहिंजा लामहला नतीजा जेके आहिनि उहे काफ़ी खौफ़नाक निकिरंदा। बहरहाल सही, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। सुहेल सांगी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, एजाज़ अहमद साहब आपकी बड़ी मेहरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच असांजी पॉलिटिकल एनालिस्ट खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।